ज़िदनी इल्मा, अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा, सुब्हानक ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हदीस ऐं सुन्नत से मारूफ इमाम मोहम्मद बिन इस्माइल अल बुखारी रहमहुल्लाह पहली हदीस से किताब सही बुखारी में किताबुल जिहाद में बाबो नाक़तिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में अजीम सहाबी सैयदुना अनस बिन मालिक रदियल्लाहु अन्हु खां एक मुख्तसर ऐं दिलचस्प रिवायत नकल कन था। सैयदुना अनस बिन मालिक रदियल्लाहु अन्हु जे तारुफ लाइ सिर्फ एतिरो ई काफ़ी आहे जो पाण अल्लाह जे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी आहिनि। कंहिं बि शख्सियत से मुतालिक सहाबियत जो लक़ब ऐं टाइटल लगी वञे, समझी वठो अल्लाह रब्बुल आलमीन जो इंतिहाई करीब औलिया बल्कि अल्लाह जी रजा के हासिल करण वारो जन्नती इंसान है। छो जो सहाबियत नबूवत खां बाद वडे में वडो शरफ ऐं एजाज है। कुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन सहाबा किराम जो जिक्र कंदे फरमाई ला यस्तवी मिनकुम मन अनफक़ मिन क़ब्लिल फ़त्ह व क़ातल उलाइका अज़म दरजतम मिनल लज़ीना अनफ़क़ू मिन बअदु व क़ातलू। सहाबा जा बुनियादी ब तबका, हिक उहे जिन फ़तह मक्का खां पहिरीं इस्लाम कबूल कयो, उन्हनि वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि जो रुतबो मक़ाम ऐं मंज़िलत उन्हनि खां वधीक आहे जिन फ़तह मक्का खां बाद में इस्लाम कबूल कयो। लेकिन कुरान चयो व कुल्लन वअदल्लाहुल हुस्ना, सब जा सब सहाबा फ़तह मक्का खां पहिरीं इस्लाम कबूल करण वारा ऐं बाद में इस्लाम कबूल करण वारा। कुल्लन वअदल्लाहुल हुस्ना, सभिनी सां अल्लाह रब्बुल आलमीन हुस्ना जो वाइदो कयो। हुस्ना छा आहे? कुरान करीम में हिक बे मकाम ते अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इन्नल लज़ीना सबक़त लहुम मिनल हुस्ना उलाइका अन्हा मुबादून। उहे माण्हू जिनखे असां हुस्ना अता कई उहे जहन्नम खां परे आहिनि, यानी जन्नती आहिनि। अगर ये चइजे हुस्ना जी माना जन्नत आहे, बिल्कुल दुरुस्त है। सब जा सब सहाबा जन्नती, ऐं जन्नत खां वॾो इनाम अल्लाह जी रज़ा जो, जंहिंजे बारे में कुरान चयो व रिज़वानुम मिनल्लाहि अकबर। अरबी जुबान के समझण वारा ॼाणनि था अरबी में तनवीन कॾहिं तकलील जे लाइ ईंदी है, यानी अल्लाह जी मामूली रज़ामंदी अकबर, सब खां वॾी शइ, सब खां वॾी शइ ही अल्लाह जी रज़ा जो इनाम। रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु चई करे अल्लाह सहाबा खे ॾेई छॾियो। ऐं अनस रज़ी अल्लाहु अन्हु शरफ़ सहाबियत सां गॾोगॾु कई फज़ीलतूं, उन्हनि मां हिकु अज़ीम फज़ीलत इहा आहे जो पाण अल्लाह जे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा राज़दान सहाबी है। हदीस से किताब सही बुखारी में किताबुल इस्तिज़ान में बाबो हिफ्ज़ सिर में हदीस मौजूद है। सैयदना अनस फरमाइन था सर्रा इलैया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे पंहिंजो हिकु राज़ ॿुधायो। क़ाबिल एतमाद शख्सियत, जैसा अल्लाह जे पैगंबर जी एॾी मोहब्बत जो नबी अलैहिस्सलाम उन खे पंहिंजा राज़ ॿुधाइनि। फरमाए थो मुंहिंजी मां उन जे मुतलिक़ पुछा कई त अनस अल्लाह जे पैगंबर तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि ॿुधाई?
फरमाइनि था नबी अलैहिस्सलाम जो राज़ हो मूं पंहिंजी मां खे बि कोन ॿुधायो। लेकिन अनस रज़ियल्लाहु अन्हु जो हिकु शागिर्द साबित बिन असलम अल बुनानी रहमहुल्लाह, करीबी शागिर्द सिका ताबई, अनस रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था साबित खे ही अल्लाह जे पैगंबर जो राज़ आहे, अगर आऊं कंहिंखे ॿुधाए सघां हा त तोखे ज़रूर ॿुधायां, लेकिन नबी जो राज़ आहे हुन जी हिफ़ाज़त करणी। ऐं कंहिंजे बि राज़ खे अॻिते फैलाइण गुनाह आहे, जुर्म आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो राज़दान सहाबी ऐं उन्हनि सहाबा में शामिल जिन ॿिन्ही किबलनि ॾे मुहाड़ करे निमाज़ पढ़ी। हदीस किताब सही बुखारी में किताब तफसीर में बाबु कौलिही तआला कद नरा तक़ल्लुब वजहिक फिस समा में सैयदना अनस जो ये फरमान मौजूद है। फरमाइन था लम यबका अहदुन मिम्मन सल्लल किबलतैन गैरी, जिन सहाबे किराम मूंसां गॾिजी करे ॿिन्ही किबलनि ॾे मुहाड़ करे अल्लाह जे पैगंबर सां गॾु निमाज़ पढ़ी, उहे सभु गुज़ारे विया, ही दुनिया छॾे करे हलिया विया, अकेलो आऊं बचो आहियां। यानी सैयदना अनस उन्हनि सहाबा में भी शामिल है जिन आखिर में वफात कई, अल्लाह ताला वॾी उम्र ॾिनी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम टे दुआऊं कनि था सैयदना अनस जे लाइ। फरमाइनि था अल्लाहुम्मा अक्सिर मालहू व वलदहू व बारिक लहू फीमा आतैतहू। अल्लाह अनस रज़ियल्लाहु अन्हु जे माल में बरकतों नाज़िल फरमा। सैयदना अनस फरमाए थो अल्लाह जे पैगंबर जी ने दुआ जो असर आऊं जिंदगी में ॾिसी चुकसि। माण्हुनि जो बाग साल में हिकु मरतबा मेवो ॾे थो, मुंहिंजो बाग साल में 2 मरतबा मेवो ॾे थो, ये अल्लाह जे पैगंबर जी दुआ आहे। नबी अलैहिस्सलाम औलाद में वाधारे जी दुआ कई, अल्लाह इन जी औलाद में बरकतों नाज़िल फरमा। अल्लाह रब्बुल आलमीन सैयदना अनस के मुख्तलिफ बानियन ऐं घरवारियन मां वॾे तादाद में औलाद ॾिनो, पुत्र पोटा ॾोहिटा वॾे तादाद में अल्लाह रब्बुल आलमीन औलाद ॾिनो। ऐं टी दुआ नबी अलैहिस्सलाम कई व बारिक लहू फीमा आतैतहू व अदखिलहुल जन्नह, अल्लाह अनस रज़ियल्लाहु अन्हु के जन्नत में दाखिला नसीब फरमा। फरमाइनि था अर्जू सालिसा, मूंखे उम्मीद आहे अल्लाह रब्बुल आलमीन नबी अलैहिस्सलाम जी ने टी दुआ के भी कबूल करे मूंखे जन्नत अता फरमाए। वो अजीम सहाबी, लेकिन बदकिस्मती सां इन ही शख्सियत के भी एक गिरोह माफ कोन कयो। उसूल जो किताब है नूरुल अनवार उसूल शाशी, लिखल है अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु ऐं अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु, बई माज़ अल्लाह गैर फकीह आहिनि, इन्हनि खे दीन जी का समझ कोन्हे। ही तोहीन करण वारो तबको उहो आहे जेको पाण खे सुन्नी सॾाए थो, हनफी सॾाए थो। अनस रज़ियल्लाहु अन्हु के गैर फकीह करार ॾिनो ऐं फतावा दारुल उलूम देवबंद जे मुक़दमे में लिखियल है, जंहिं माण्हू खे 3 मसला यादि हुजनि उहो फकीह है। फिक़ह हनफी में जेके 3 मसला अचनि था उहो फकीह। हेॾा सैयदना अनस रज़ियल्लाहु अन्हु केतिरनि ई हदीसनि जो रावी, जंहिंमां मुहद्दिसीन सवे मसाइल जो इस्तिंबात कयो, उन हज़ीम हस्ती के गैर फकीह करार ॾेई। ज़ुल्म जी हद। अनस रज़ियल्लाहु अन्हु अल्लाह जे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खादिम है, नबी अलैहिस्सलाम जी खिदमत करे थो, अल्लाह जे पैगंबर जी उठड़ी जो जिक्र करे थो। इमाम बुखारी रहमहुल्लाह इन हदीस के किताबुल जिहाद में बाबु नाक़तिन नबी में आंदो। फरमाइनि था कानत लिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाक़तुन, अल्लाह जे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु उठड़ी हुई, हिकु डाची हुई, तो सम्मा अल अज़बा, उन उठड़ी जो नालो अज़बा हुयो। इन मां इहा ॻाल्हि बि मालूम थी त इंसान जानवरनि जा मुख़्तलिफ़ नाला रखी सघे थो। कई माण्हू जिन जी माल सां मुहबत पंहिंजे मख़सूस जानवरनि ते नाला रखंदा आहिनि, शरीयत जे में इन जो को हर्ज कोन्हे, इंसान रखी सघे थो। अल्लाह जे पैगंबर जी उठड़ी जो नालो अज़बा आहे। फरमाइनि था एॾी तेज़ हुई, जॾहिं बि उठ सवारी में मुक़ाबलो थींदो हो, अल्लाह जे पैगंबर जी या उठड़ी हमेशा मुक़ाबलो खटे वेंदी। ला तुस्बक, कॾहिं बि नहीं उठड़ी मुक़ाबलो कोन हारायो, तेज़ उठड़ी। फरमाइनि था हिकु मरतबा थियो ई जा आराबियुन अला क़ऊदिन फसबक़हा, हिकु बराड़ी जो शख्स आराबी बेहतरीन ऐं मज़बूत उठ ते सवार थी करे अचे थो मदीने।
अल्लाह जे पैगंबर सां उठ सवारी में मुकाबलो करे। फसबक़हा, वो बहराड़ी जो शख्स मुकाबलो खटे वने थो, अल्लाह जे पैगंबर जी उठड़ी मुकाबलो हाराए वने थी। फरमाइनि था जॾहिं इहो वाक़ियो पेश आयो, शक ज़ालिका अलल मुस्लिमीन, सहाबा किराम खे तकलीफ़ पहुती, सदमो रसियो, परेशान थिया। अल्लाह जा पैगंबर कायनात जा इमाम आहिनि, अंबिया जा सरदार आहिनि, नबी अलैहिस्सलाम जो मकाम छा आहे, मंज़िलत छा आहे। बे तरफ़ ही गरीब आराबी बहराड़ी जो शख्स ही अल्लाह जे पैगंबर जी उठड़ी के शिकस्त ॾेई वियो, मुकाबलो खटे वियो। सहाबा किराम खे तकलीफ़ पहुती। इन जुमले ते गौर करियो, इन पॉइंट ते अचो। सहाबा किराम जी अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत केॾी है, ताज़ीम केॾी है, अदब केॾो है, एहतराम केॾो है। नबी जी उठड़ी मुकाबलो हाराए सहाबा किराम इहा ॻाल्हि बि बर्दाश्त कोन था कनि। एड़ी अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत। ऐं जेका जमात नबी जी उठड़ी खे पोइते ॾिसण पसंदि न करे, उहा जमात कीअं पसंदि कंदी अल्लाह जे पैगंबर जे फरमान खे को माण्हू पुठी ॾेई छॾे, नबी अलैहिस्सलाम जे अहकामात खे ई ठुकराए छॾे। अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत जो अंदाज़ो लगायो, एॾो अल्लाह जे पैगंबर जो अदब कनि था। उरवा बिन मसूद असक़फ़ी कुरैश जो नुमाइंदो थी करे अचे थो, सहाबे किराम खे नबी अलैहिस्सलाम सां मोहब्बत वारे मंज़र खे ॾिसे थो, तबसरो करे थो, चवे थो वल्लाहि लक़द वफ़दतुल मुलूका व वफ़दतु कैसरा व किसरा व नजाशिया वल्लाहि मा रायतु मलिकन युअज़्ज़िमुहु अस्हाबुहु मा युअज़्ज़िमु अस्हाबु मुहम्मदिन मुहम्मदा। चवे थो अल्लाह जो कसम, आऊं केतिरनि ई बादशाहनि सां मिलियो आहियां, कैसर सां मिलियो आहियां, किसरा सां मिलियो आहियां, हबशा जे बादशाह नजाशी सां मिलियो आहियां। मूं को बहिड़ो बादशाह कोन ॾिठो जंहिंजा साथी उन सां एॾी मोहब्बत कंदा हुजनि, एॾो अदब कंदा हुजनि, जेतिरो अदब नबी अलैहिस्सलाम जो सहाबा किराम कनि। एॾो अदब अल्लाह जे पैगंबर जो। जेका जमात एतिरे हद ताईं अल्लाह जे पैगंबर जो अदब कंदी हुजे, एहतराम कंदी हुजे, उहा नबी अलैहिस्सलाम जी सुन्नत सां केॾी मोहब्बत कंदी। अॼु मोहब्बत जी दावा असां बि करियूं था, अल्लाह जे पैगंबर जे एहतराम जी दावा असां बि करियूं था, लेकिन मोहब्बत जी तकाज़ा इहा कोन्हे का जो पंहिंजा आंगूठा चुमियूं, पंहिंजूं आङिरियूं चुमूं। मोहब्बत जी असल तकाज़ा इहा आहे अल्लाह जे पैगंबर जे फरमान ते अमल करियूं, नबी अलैहिस्सलाम जी इत्तबा करियूं, नबी अलैहिस्सलाम जी पैरवी करियूं। अल्लाह जे पैगंबर जो को बि अमल अची वञे, नबी अलैहिस्सलाम जो फैसलो अची वञे, मोमिन मरण त गवारा कंदो, लेकिन नबी जी मुखालफत गवारा कोन कंदो। सहाबा जो इहो मिज़ाज हो। हू माण्हू अल्लाह जे पैगंबर जी एतिरे हद ताईं इत्तबा कंदा हुआ, एतिरी नबी अलैहिस्सलाम जी पैरवी कंदा हुआ। नबी अलैहिस्सलाम का बि ॻाल्हि कनि ऐं उन जी को माण्हू मुखालफत करे, सहाबा उन ते कावड़जी पवंदा हुआ। कई मिसाल मौजूद आहिनि। नबी अलैहिस्सलाम जो सहाबी सैयदुना अब्दुल्लाह बिन मुगफ्फल रज़ी अल्लाह तआला अन्हु हदीस बयान कनि था, नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनिल ख़ज़फ़ी। एक शख्स खे ॾिसनि था जेको आंगरियुनि ते पथरियूं रखी करे उछले पियो, कंकरियूं उछले पियो, जंहिंखे अरबी में ख़ज़फ़ चवंदा आहिनि। अब्दुल्लाह बिन मुगफ्फल समझाइनि था त अल्लाह जा बाना इहो कमु न कर। नबी अलैहिस्सलाम इन ई हरकत खां मना कई। छो? इन ई सां न तव्हां शिकार करे सघो था, न दुश्मन खे मारे सघो था। मुमकिन आहे या कंकरी कंहिं माण्हू जी अख में लॻे, उन जी अख ज़ाया थी वञे, कंहिंजे ॾंद खे लॻे, उन जो ॾंद टुटी पवे। नबी अलैहिस्सलाम इन हरकत खां मना कई आहे। वो अब्दुल्लाह बिन मुगफ्फल हदीस बयान कनि था, नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनिल ख़ज़फ़। अल्लाह जे पैगंबर ख़ज़फ़ खां, ईअं आंगरियुनि ते कंकरी उछलण खां मना कई। उहो नौजवान वरी पंहिंजी हरकत खे दोहराए थो, रुकजे कोन थो। नबी अलैहिस्सलाम जो फरमान ॿुधी अणॿुधो करे छॾे थो। अब्दुल्लाह बिन मुगफ्फल कावड़जी पवनि, सख्त जुमला चवनि था, फरमाइनि था ला उकल्लिमुका अबदा, आऊं तोसां ॻाल्हाईंदुसि बि कोन। नबी अलैहिस्सलाम जी हदीस ॿुधायां पियो ऐं तूं पंहिंजी हरकत खां रुकजण जे लाइ तयार कोन्हे। उहा अज़ीम जमात अल्लाह जे पैगंबर जी मुखालफत बर्दाश्त कोन कंदी हुई। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हुमा, अज़ीम हस्ती, जंहिंजे तारुफ जे लाइ सिर्फ़ एतिरो काफ़ी, नबी अलैहिस्सलाम जा सहाबी ऐं एॾा नेक, हिन जी नेकी जी गवाही अल्लाह जा पैगंबर ॾियनि था। हदीस किताब सही बुखारी में किताब ताबीर में
नबी अलैहिस्सलाम फरमाइन था इन्ना अब्दुल्लाह रजुलुन सालिहुन, अब्दुल्लाह नेक इंसान है। हदीस बयान कन था ला तमनउ इमा अल्लाह मसाजिद अल्लाह, अल्लाह जी बानियन के औरतन के मस्जिद में अचण खां रोकियो न, मना न करियो। अगर औरतूं ख़ुशी सां मस्जिद में अचण चाहिन थियूं, निमाज़ पढ़ण चाहिन थियूं, उन्हनि खे मना न करियो। अल्लाह जे पैगंबर ने शइ जी इजाज़त ॾिनी है। अब्दुल्लाह बिन उमर जने इहा हदीस बयान कन था, पुट एतराज़ करे थो, चवे थो वल्लाहि लनमनउहुन्ना, अल्लाह जो कसम असां मना कंदासूं, फयत्तखिज़नहु दगला, अगर असां इजाज़त ॾिनी त औरतूं इन खे बहानो बनाए वरतियूं, गुनाह जे लाइ बहानो बनाईंदियूं, मस्जिद वञण जे बजाए ॿिए पासे वेंदियूं हलियूं, एतराज़ करे थो, नबी इस्लाम जी हदीस ते तनकीद करे थो। अब्दुल्लाह बिन उमर कावड़जी पवन था। सुनो नबी दाऊद जा लफ़्ज़ सख्त कलिमात पंहिंजे पुट खे चवनि था, तनकीद कनि था। फरमाइनि था आऊं चवां पियो अल्लाह जे पैगंबर इजाज़त ॾिनी ऐं तूं चवीं थो असां मना कंदासीं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस जी मुखालफत जे करे पंहिंजे पुट सां ताल्लुक़ ख़त्म करण था। एतिरी अल्लाह जे पैगंबर जी सुन्नत सां मोहब्बत। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम का ॻाल्हि कनि, अल्लाह जा पैगंबर का हदीस बयान कनि, उन सुन्नत ते उन हदीस ते अमल करणो आहे। हीला बहाना मजबूरियूं उज़र इन्हनि खे सहाबा जी जमात कबूल करण जे लाइ तैयार पए। हदीस किताब सही बुखारी में किताबुल हज में बाब तकबील हजर में सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु जी हदीस मक्का मुकर्रमा में मौजूद है। हज जा ॾिहाड़ा आहिनि। यमन मां हिकिड़ो माण्हू हज जी नियत सां मके अचे थो, अची करे अब्दुल्लाह बिन उमर सां मुलाकात करे थो, हिकिड़ो मसइलो पुछे थो, चवे थो अब्दुल्लाह हजरे असवद के चुमण जे बारे में, सलाम करण जे बारे में तव्हां छा चओ था? फरमाइनि था राए तो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यस्तलिमुहु व युकब्बिलुहु, मूं अल्लाह जे पैगंबर खे ॾिठो, नबी अलैहिस्सलाम हजरे असवद के चुमियो भी आहे, अल्लाह जे पैगंबर सलाम भी कयो आहे। तकबील ब सुन्नत, इस्तिलाम ब सुन्नत। यमनी नौजवान हीलो करे थो, चवे थो अराइता इन ज़ुहिम तो अराइता इन गुलिब तो, अब्दुल्लाह तव्हांजो छा ख्याल है, अगर रश हुजे, अगर हुजूम हुजे, अगर माण्हुनि जो तइदाद वधीक हुजे, अगर मूंखे चुमण जी जगह न मिले, अगर मगर करे थो। अब्दुल्लाह बिन उमर कावड़ जी पवन था। फरमाइनि था इजा ला राइता बिल यमन, इहो अगर मगर यमन में छॾे आ। अल्लाह जे पैगंबर जी सुन्नत आहे, उन ते अमल करणो आहे। दीन में अगर मगर कोन हलंदो। मा कान लिल मुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरा अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम, कुरान वाज़ह लफ़्ज़न में चयो, मोमिन मर्द हुजे या मोमिना औरत हुजे, उनखे जुगाए कोन थो अल्लाह जे पैगंबर जो हुक्म अची वञे, नबी अलैहिस्सलाम जो फैसलो अची वञे या अल्लाह जो फरमान अची वञे, हू पंहिंजी मनमानी करे। मोमिन खे जुगाए कोन थो। मोमिन अल्लाह जे पैगंबर जे फरमान जो पाबंद हूंदो, नबी अलैहिस्सलाम जे हुक्म जी तामील कंदो। अल्लाह जे पैगंबर जे फरमान ते अमल करण जे करे माण्हू कुछ बि चवनि, तर्ज़ कनि, एतराज़ कनि, ताना ॾियनि, माण्हू कुछ बि चवनि, माण्हुनि खे राज़ी करण जे लाइ मोमिन अल्लाह जे पैगंबर जी मुखालफत कोन कंदो। अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलाम जो अज़ीम सहाबी सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा, मुफस्सिर कुरान, तर्जमानुल कुरान, बैतुल्लाह जी दीवार सां टेक लगाए करे वेठा आहिनि। एक अहराबी शख्स अचे थो, अची करे अब्दुल्लाह बिन अब्बास खे तानो ॾे थो, चवे थो अब्दुल्लाह लगे थो बखील आहीं या गरीब थी वियो आहीं। अब्दुल्लाह बिन अब्बास टेक छॾीनि था, पुछनि था अहराबी मसलो छा आहे? फरमाइनि था हुज्जाज जी खिदमत में, हाजियन जी खिदमत में का सुठी शइ पेश कोन कई है। तुंहिंजे घरां हाजियन जे लाइ नबीज़ आयो है, खजूर जो शरबत, हिन वक्त शायद नायाब आहे, उन वक्त आम मशरूब हो। हाजियन खे का कीमती शइ पेश कोन कई है, खजूर जो सादो शरबत पेश कयो है। अमिन बुखलिन अमिन फकरिन, गरीब थी वियो आहीं या कंजूस ऐं बखील आहीं? अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हु अज़ीम जुमलो चवनि था। फरमाइनि था अराबी अल्लाह जो कसम, न बखील आहियां न ही फ़कीर ऐं मिस्कीन आहियां। मसलो इहो आहे, अल्लाह जे पैगंबर जॾहिं हज कई, हजतुल वदा, नबी अलैहिस्सलाम उठड़ी ते सवार हुआ,
उसामा बिन ज़ैद अल्लाह जे पैगंबर जे पोयां वेठल हो, मूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे इहो नबीज़ जो शरबत पेश कयो। अल्लाह जे पैगंबर पाण बि पीताऊं, जेको बचो वो उसामा खे ॾिनाऊं। मूंखे नबी अलैहिस्सलाम टे लफ़्ज़ चयाऊं, फरमायाऊं अब्दुल्ला अहसनतुम व अजमलतुम व कज़ा फस्नउ। अब्दुल्ला तव्हां बेहतरीन शरबत तैयार कयो है, ॾाढो लज़ीज़ ऐं मज़ेदार आहे। हमेशा हाजियन जे लाइ इहा ई मशरूब पेश कजो, इहो ई शरबत तैयार कजो। मूंखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चई विया आहिनि, मूं अल्लाह जे पैगंबर जे फरमान ते अमल कयो आहे। बखील समझी, कंजूस समझी या फ़कीर समझी, तुंहिंजे समझण सां को फर्क कोन पवंदो। मोमिन जो मिजाज इहो हूंदो, अल्लाह जे पैगंबर जी हदीस ते अमल कंदो, नबी अलैहिस्सलाम जे फरमान ते अमल कंदो। माण्हू कुछ बि चवनि, वहाबी चवनि, गैर मुकल्लिद चवनि, को फर्क कोन हूंदो। मोमिन ऐं मुसलमान नबी अलैहिस्सलाम जी हदीस जी मुखालफत कोन कंदो, अल्लाह जे पैगंबर जे फरमान जी मुखालफत कोन कंदो। सहाबा जो इहो मिजाज हो। कई मिसाल मौजूद आहिनि सहाबा इकराम जा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सुन्नत जी ॻाल्हि कनि, अल्लाह जा पैगंबर कंहिं अमल जी तलकीन कनि, सहाबा पाबंदी सां उहो अमल कनि। सही मुस्लिम जी हदीस किताब सलात में नबी अलैहिस्सलाम सुन्नतन जी, जिनके सुनने रातिबा चवनि था, उन्हनि जी फज़ीलत बयान कनि था। मन सल्ला इस्नतै अशरत रकअतन फी यौमिन व लैला बुनिय लहू बिहिन्न बैतुन फिल जन्नह। जंहिं मुसलमान पाबंदी सां, एहतमाम सां 12 सुन्नतूं अदा कयूं, 6 ज़ोहर जूं, 4 फर्द खां पहिरीं, 2 फर्द खां बाद, 2 मगरिब जूं सुन्नतूं, 2 इशा जूं सुन्नतूं, 2 फजर खां पहिरीं वारियूं सुन्नतूं। जंहिं मुसलमान पाबंदी सां ये 12 सुन्नतूं अदा कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत में उन्हनि जे लाइ घर तैयार कंदो, महल तैयार कंदो। केॾी वॾी फज़ीलत। नबी अलैहिस्सलाम जी घरवारी उम्मुल मोमिनीन उम्मे हबीबा रज़ियल्लाहु अन्हा चवे थी, फमा तरक्तुहुन्ना मुंज़ु समिअतुहुन्ना मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं खां अल्लाह जे पैगंबर खां मूं इहा हदीस ॿुधी, कॾहिं बि इहे सुन्नतूं कोन छॾियूं। ऐं उम्मे हबीबा इहा हदीस पंहिंजे शागिर्द अंबसा बिन अबी सुफियान खे ॿुधाए थी। अंबसा चवे थो, फमा तरक्तुहुन्ना मुंज़ु समिअतुहुन्ना मिन उम्मे हबीबा था। उम्मे हबीबा जॾहिं मूंखे इहा हदीस ॿुधाई, मूं कॾहिं बि इहे सुन्नतूं कोन छॾियूं। इहो अमल जो अंदाज़ हूंदो हो। नबी अलैहिस्सलाम जी सुन्नत मालूम थींदी हुई, अल्लाह जे पैगंबर जी का अदा मालूम थींदी हुई, उन ते अमल बि कंदा हुआ, अॻिते फैलाईंदा हुआ। उहो बि अमल कंदो हो, वरी अॻिते फैलाईंदो। हदीस जे किताब सही बुखारी में किताब सलात में बाबुल मसाजिद अल्लती फी तरीकिल मदीना वल मवाज़िअ अल्लती सल्ला फीहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में इहो असर मौजूद है। मूसा बिन उक़बा रहमहुल्लाह फरमाइनि था, आऊं सालिम बिन अब्दुल्लाह सां गॾु सफ़र करियां थो। सालिम उमर बिन ख़त्ताब जो पोटो है, अब्दुल्लाह बिन उमर जो पुटु है। उन सां गॾु आऊं सफ़र करियां थो। हिकु जॻह ते सालिम रहमहुल्लाह पंहिंजी उठड़ी खे, सवारी खे रोकीनि था, बग़ैर कंहिं वजह जे रुकजी करे उते निमाज़ पढ़नि था। मूं सालिम खां सवाल कयो, तव्हां हिन जॻह ते निमाज़ छो पढ़ो था? हिते निमाज़ पढ़ण जी वजह छा आहे? फरमाइनि था, मूं पंहिंजे वालिद अब्दुल्लाह बिन उमर सां गॾु सफ़र कयो। मुंहिंजे वालिद अब्दुल्लाह बिन उमर हिन जॻह ते पंहिंजी सवारी खे रोकियो, निमाज़ पढ़ियाऊं। मूं पंहिंजे वालिद खां सवाल कयो, तव्हां हिते निमाज़ छो पढ़ो था? फरमाइनि था, रायतु रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं अल्लाह जे पैगंबर खे ॾिठो, नबी अलैहिस्सलाम बग़ैर कंहिं वजह जे, बग़ैर कंहिं सबब जे हिते रुकिया। अल्लाह जे पैगंबर 2 रकातूं निमाज़ पढ़ियाऊं। मूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इन अदा ते अमल कयो। जंहिं जाइ ते अल्लाह जा पैगंबर पंहिंजा कदम मुबारक रखी करे निमाज़ पढ़नि, उन जॻह ते कदम रखी करे निमाज़ पढ़णी। एॾी मोहब्बत, नबी अलैहिस्सलाम जी सुन्नत सां एॾो प्यार, एॾो लॻा, एॾी दिलचस्पी। अॼु मोहब्बत जूं दावाऊं त कनि था, लेकिन अल्लाह जे पैगंबर जा फरमान ॿुधाया वञनि, नबी अलैहिस्सलाम जी तैलीमात ॿुधाई वञे, अल्लाह जे पैगंबर जो निमाज़ जो तरीक़ो ॿुधायो वञे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े खे अपनाइण जे लाइ तयार कोन्हे। लौ कान हुब्बुक सादिकन लाअतातहु लिअन्नल मुहिब्ब लिमन युहिब्बु मुती। अगर अल्लाह जे पैगंबर सां सच्ची मोहब्बत आहे त नबी जो फरमान बरदार बणिजी वञे। छो जो इंसान जंहिंसां मोहब्बत कंदो आहे, उन जे हुक्म जी तामील कंदो आहे, मुखालफ़त कोन कंदो आहे। अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत जी अगर दावा आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान ते अमल करे ॾेखारियो। सहाबा जी जमात अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत बि करे थी। अदब ऐं एहतराम एॾो आहे जो सहाबी इन ई ॻाल्हि खे बि बर्दाश्त कोन थो करे, अल्लाह जे पैगंबर जी उठड़ी मुक़ाबिलो हाराए वञे, नबी जी उठड़ी पोइते रहिजी वञे। सैयदना अनस फरमाइनि था, फशक्क ज़ालिका अलल मुस्लिमीन। जॾहिं इहो वाक़ियो पेश आयो,
एराबी शख्स मुकाबलो खटे वने थो, अल्लाह जे पैगंबर जी उठड़ी मुकाबलो हाराए वने थी, सहाबा खे तकलीफ़ पए थी, मुसलमान परेशान था, सदमो रसियो। नबी अलैहिस्सलाम समझाइन था, तसल्ली ॾियनि था, गमगीन न थियो, परेशान न थियो, ही दुनिया जो मामलो है, ही को दीन जो मामलो ना है, दुनियावी मामलो है। हिन ही मामले में परेशान थियण जी ज़रूरत कहिड़ी है? अल्लाह जे पैगंबर जे हिल्म खे ॾिसो, नबी अलैहिस्सलाम जी बुर्दबारी खे ॾिसो, अल्लाह जे पैगंबर जी सीरत खे अपनाइण जी भी कोशिश करियो। नबी अलैहिस्सलाम जी हर हर अदा ते अल्लाह जे पैगंबर जो अंदाज ॾिसो, पाण कायनात जा इमाम, सादगी, निवड़त, तवाज़ो इहा आहे, हिकु बहराड़ी जे शख्स सां उठ सवारी में मुक़ाबलो कनि पिया, कायनात जा इमाम, ॿिए तरफ़ गरीब अराबी। अल्लाह जे पैगंबर जी इन किरदार मां, नबी अलैहिस्सलाम जी इन सीरत के असां बि अपनायूं, पंहिंजे मिजाज मां या अखड़ मिजाजी, अना, तकब्बुर, वॾाई, ये सब शयूं ख़त्म करियूं। मोमिन में हिल्म हूंदो है, बुर्दबारी हूंदी है, संजीदगी हूंदी है, तवाज़ो हूंदी है। कुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जो जिक्र कयो। इब्राहीम अलैहिस्सलाम दुआ कनि था, रब्बि हबली मिन सालिहीन, अल्लाह मूंखे नेक पुट ॾे। अल्लाह जवाब हिकिड़ो ॾिनो, फबशरनाहु बिग़ुलामिन हलीम, असां इब्राहीम अलैहिस्सलाम खे बुर्दबार पुट जी खुशखबरी ॾिनीसीं। यानी हिल्म मोमिन जी, नेकूकार इंसान जी सिफ़त है, पंहिंजे अंदर हिल्म हुजे, संजीदगी हुजे, बुर्दबारी हुजे, तवाज़ो हुजे, सादगी हुजे, अल्लाह जे पैगंबर जूं इहे अदाऊं असां अपनाइण जी कोशिश करियूं। ऐं नबी अलैहिस्सलाम जो अखलाक केड़ो मिसाली, कायनात जा इमाम आहिनि, ॿिए तरफ़ गरीब अराबी जो शख्स, बाराड़ी जो शख्स, अल्लाह जा पैगंबर उन जे मुतालिक को सख्त लफ्ज़ कोन था चवनि। इन ही मौके ते अगर नबी अलैहिस्सलाम कंहिंखे इशारो ॾियनि हा त शायद नहीं बहराड़ी वारे गरीब के को कत्ल भी करे विझे। नबी अलैहिस्सलाम जो रुतबो हो, अल्लाह जे पैगंबर जो मकाम हो, लेकिन नबी अलैहिस्सलाम एडो मिसाली किरदार, एडो मिसाली अखलाक, उन जे मुतालिक एक लफ्ज भी कोन था चवनि, तनकीद कोन था कनि, बल्कि सहाबा के समझाइन था, रोकीन था। इन ही किस्म जो अखलाक एक मोमिन ऐं मुसलमान जो हूंदो। अफ़सोस सां चवणो पवे थो, अॼु असां मुसलमान जेतिरा वसाइल सां मालामाल आहियूं, ओतिरा ही अखलाकी मैदान में बेहाल आहियूं। असांजो किरदार ॾिसी करे, असांजो अखलाक ॾिसी करे को माण्हू मुतासिर छो कोन थो थिए? असां नबी अलैहिस्सलाम जो अखलाक अपनाइण जी कोशिश ही कोन कई। हालांकि नबी अलैहिस्सलाम जो अखलाक केड़ो मिसाली, सैयदा आयशा फरमाई थी, कान खुलुकुहुल कुरान, अल्लाह जे पैगंबर जो अखलाक तो पूरो कुरान है। ऐं नबी अलैहिस्सलाम अहिड़े माण्हू खे जन्नत जी ज़मानत ॾिनी है। मन हसन खुलुकहु औ हसन खुलुकुहु, नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था, जंहिं इंसान पंहिंजे अखलाक खे बहितर बनायो, पंहिंजे किरदार खे संवारियो, अना ज़ईमुन, आऊं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ामिन आहियां, आऊं गारंटी ॾियां थो, वो इंसान जन्नती। नहीं करे इस मुसलमानो, अल्लाह जे पैगंबर जी सीरत खे बि अपनायूं, नबी अलैहिस्सलाम जे अखलाक खे अपनाइण जी कोशिश करियूं। ऐं उन खां बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको जुमलो चवनि था, उन जुमले जे अंदर बि असांजे लाइ हिकु अहम तरीन नसीहत है। नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था, हक़्क़ुन अलल्लाहि तआला अल्लाह यर्तफ़िअ शैउम मिन दुनिया इल्ला वज़अ। यानी सहाबा यो वाक़ियो पेश अचे थो, बहराड़ी वारो शख्स मुकाबलो खटे वने थो, नबी अलैहिस्सलाम जी उठड़ी मुकाबलो हाराए थी, सहाबा तकलीफ में अचनि था, सदमो पहुचे थो, परेशान थियनि था। अल्लाह जा पैगंबर तसल्ली ॾियनि था, फरमाइनि था, ही दुनिया जो मामलो आहे, हुनर आहे, कंहिं वटि बि थी सघे थो, हिन ही मसले में परेशान न थियो। हक़्क़ुन अलल्लाहि तआला, दुनिया जे बारे में अल्लाह जो दस्तूर है, रब जो कानून है, अल्लाह जो फैसलो है। अल्लाह यर्तफ़िअ शैउम मिन दुनिया इल्ला वज़अ, दुनिया में अल्लाह जंहिं बि शइ खे उरूज ॾींदो है, उन ते ज़वाल अचणो। अल्लाह जो दुनिया जे बारे में इहो ही उसूल आहे, जंहिंखे कमाल ॾिनो है, उन ते ज़वाल अचणो है। जंहिंखे अल्लाह तरक्की ॾिनी है, उरूज बख़्शो आहे, हिकु न हिकु ॾींहुं उन इंसान खे तनज़ुली बि ॾिसणी पवंदी। कई मिसाल असांजे साम्हूं आहिनि, जेके माण्हू कल इक़्तिदार में हुआ, अॼु जेलनि जे हवाले, जेके कल जेलनि में हुआ, अॼु इक़्तिदार जी कुर्सी ते आहिनि। कई माण्हुनि इहो नारो हयो, असां त कमज़ोर आहियूं, कुर्सी असांजी मज़बूत आहे। अल्लाह, असां उन्हनि माण्हुनि खे फांसी जे फंदे ते चढ़ंदे ॾिठोसीं। दुनिया जे बारे में अल्लाह जो उसूल इहो आहे, हिते अल्लाह रब्बुल आलमीन जिते उरूज रखियो आहे, उते ज़वाल बि आहे, जिते इक़्तिदार आहे, उते जेल बि आहे। उन करे मोमिन जो, मुसलमान जो
फिक्र उन्हें जी तवज्जो उन्हें जी तरजीह दुनिया न हुजे, वो आखिरत जी फिक्र करे, आखिरत के संवारे, वो आखिरत जूं नेमतूं जिनके को ज़वाल ई कोन्हे, जेके ख़त्म थियण वारियूं कोन आहिनि, जेके फना थियण वारियूं कोन आहिनि। क़ुरान चयो वल आखिरतु खैरुम व अबका, ही आखिरत भली बि आहे, हमेशा रहण वारी बि। उन करे हिकु मोमिन, हिकु मुस्लमान इन आखिरत जी तैयारी करे, आखिरत के संवारे। दुनिया के असां केतिरो बि हासिल करे वठूं, मालो मता हुजे, ज़मीनूं हुजनि, प्लाट हुजनि, कारोबार हुजनि, गाॾियूं ऐं बंगला हुजनि, लेकिन हिकु न हिकु ॾींहुं इन्हनि खे ख़त्म थियणो। जॾहिं मौत अचे थो, नबी इस्लाम जा लफ़्ज़ आहिनि हदीस जा, अक्शरू ज़िक्र हाज़िमिल लज़्ज़ातिल मौत, ही मौत अहिड़ी शइ आहे जेको इंसान जी राहतनि खे ख़त्म करे छॾे थो, सुकून खे फिटाए छॾे थो, आसाइशूं बर्बाद करे छॾे थो। इंसान केॾो बि खुशहाल हुजे, केॾो बि अमीर हुजे, जॾहिं अहिड़ा मुश्किल तरीन मरहला अचनि था, ही माल, ही मिल्कियत कुझु बि कमु कोन थो अचे। उन करे हिकु मोमिन ऐं मुस्लमान इन दुनिया जे बजाए आखिरत जी तैयारी। अॼु असां मुस्लमाननि उन आखिरत जे लाइ कुझु बि कोन कयो, इन दुनिया पोयां काहे पइजी वियासीं, जंहिंजे बारे में नबी इस्लाम फरमायो फत्तकु दुनिया वत्तकु निसा, इंसानो औरतनि जे फितने खां बचो, दुनिया जे फितने खां बचो। नबी इस्लाम हिन दुनिया के फितनों करार ॾिनो। ऐं अल्लाह जे पैगंबर जी ॿी हदीस पाण समेनि था, लल फ़क्र अख्शा अलैकुम, मूंखे इहो डपु कोन्हे जो तव्हां फ़कीर थी वेंदा, ग़रीब थी वेंदा, मिस्कीन थी वेंदा, तव्हांखे खाइण ऐं पीअण जे लाइ कुझु कोन मिलंदो। वलाकिन्नी अख्शा अन तुबसत अलैकुम दुनिया, लेकिन मूंखे ख़ौफ़ इहो आहे, डपु इहो आहे, ही दुनिया तव्हां ते फैलाई वेंदी, दुनिया तव्हांखे तमामु घणी मिली वेंदी। इहा दुनिया इन जे हिर्स में, लालच में तव्हां अची वेंदा, पोइ ही तव्हांखे ईअं बर्बाद कंदी जीअं अॻियनि क़ौमनि खे बर्बाद कयो। अॼु असां मुस्लमाननि जी तरजीह या दुनिया बणिजी चुकी, दीन खे त असां सानवी हैसियत ॾियूं था, असांजी ॾींहुं राति जी महिनत इहा दुनिया। ऐं नबी अलैहिस्सलाम अहिड़े माण्हू खे बद दुआ ॾिनी। अल्लाह जा पैगंबर छा फरमाइनि था, ताइसा अब्दु दीनार व दिरहम, उहो माण्हू हलाक थिए, बर्बाद थिए जेको दिरहम जो गुलाम आहे, दीनार जो गुलाम है, रियाल जो गुलाम है, रुपए ऐं पैसे जो गुलाम है। फरमाइनि था तइसा वन तकस व इज़ा शीका फलन तकश। अल्लाह जा पैगंबर फरमाइनि था इहो माण्हू हलाक थिए, बर्बाद थिए, अगर इन ज़ालिम खे कंडो बि लॻे, इन जो कंडो न निकिरे। नबी इस्लाम बद दुआऊं ॾियनि पिया उन इंसान खे जेको दुनिया जो पुॼारी। अॼु असां मुस्लमान इन दुनिया पोयां एतिरा पइजी वियासीं, अल्लाह जे दीन जी असांखे का परवाह ई कोन्हे। असांजी मुकम्मल तरजीह आहे दुनिया, माल मता, रुपयो ऐं पैसो बणिजी वियो। मौलाना हाजी अहमद अल्लाह रहमहुल्लाह सच चयो हो, दीन सां दावा चपनि जी, दिल अंदर दिलदार ॿिया, दीन थियो दिरहम दिलियूं, दीनार दिरहम में ॾिसां। अॼु असांजो दीन इहो दिरहम ऐं दीनार बणिजी वियो, रुपयो ऐं पैसो बणिजी वियो, माल ऐं मता खां सवाइ असांखे का शइ नज़र ई कोन थी अचे। आख़िरत असां मुस्लमान विसारे चुकासीं। ऐं नबी अलैहिस्सलाम जे फरामीन ते गौर करियो, हिन दुनिया जी हैसियत छा आहे। अल्लाह जा पैगंबर सहाबा किराम सां गॾिजी क़ौम जो किचरो उछलण जेतिरी जॻह, जंहिंखे अरबी में सबाता चवंदा आहिनि, उकरणी, जिते माण्हू गंद किचरो उछलीन, उते हिकु बदबूदार मरी वियल बकरी ॾिसनि था। अल्लाह जा पैगंबर सहाबा किराम खे चवनि था, मूंखां ही बकरी ख़रीद केरु कंदो? सहाबा चवनि था, अल्लाह जा पैगंबर ही त मरी चुकी है, बदबूदार आहे, ख़रीद करण त परे जी ॻाल्हि आहे, बग़ैर पैसनि जे बि हिनखे केरु कोन वठंदो। फरमाइनि था लद दुनिया अहवनु अलल्लाह, दुनिया जी हैसियत अल्लाह वटि हिन बदबूदार ढूंढ जेतिरी बि कोन्हे, एतिरी बि दुनिया जी हैसियत कोन्हे जंहिंजे लाइ असां 70 साल जी उमिरि विञाए छॾीसीं, 60 साल जी उमिरि विञाए छॾीसीं। उहा जवानी जंहिंमें असांखे रब खे राज़ी करणो हो, इन दुनिया जे पोयां बर्बाद करे छॾीसीं। अगर इन जवानी में असां अल्लाह सां ताल्लुक जोड़ियूं, वह शाबुन नशा फी इबादतिल्लाह, नबी इस्लाम फरमाइनि था उहो जवान जेको पंहिंजी जवानी अल्लाह जे दीन जे लाइ वक़फ़ करे थो, अल्लाह जी इबादत में लगाए थो, अल्लाह क़यामत जे ॾींहुं उनखे अर्श अज़ीम जो पाछो नसीब कंदो। लेकिन असां इन ई दुनिया खां अलावा असांखे का शइ नज़र कोन थी अचे। असां मयार इहो बणिजी चुको आहे, असां हथ बि उन ई सां मिलाईंदासूं, ताल्लुकात बि उन ई सां रखंदासूं, रिश्तेदारी बि उन ई सां कंदासीं जंहिंखे अल्लाह दुनिया ॾिनी हुजे, मालो मता ॾिनो हुजे। हालांकि नबी इस्लाम जे फरामीन ते गौर करियो, अल्लाह रब्बुल आलमीन वटि मयार इहो दीनदारी है, रब वटि मयार नेकी है। हदीस किताब सही बुखारी में किताबुन निकाह में बाबुल अक्फाए फी दीन में हदीस मौजूद है। अल्लाह जा पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम सां गॾु वेठल आहिनि। मर्र रजुलुन, हिकिड़ो इंसान गुज़रे थो, सहाबा उन जो तारुफ कराइनि था, चवनि था अल्लाह जा पैगंबर हरियुन
इन खतबा अन युनकह व इन क़ाला अन युस्तमा व इन शफ़ा अन युशफ़ा। नबी इस्लाम फरमाइनि था अल्लाह जा पैगंबर ही एडो मुअज़्ज़ज़ माण्हू है, एडो अमीर है, हरीयुन इन खतबा अन युनकह, ही किथे निकाह जो पैगाम मोकले, रिश्ते जो पैगाम मोकले, माण्हू ख़ुशी सां हिन खे रिश्तो ॾियण जे लाइ तयार, हिन सां माइटी करण जे लाइ तयार, ही का ॻाल्हि चवे माण्हू हिन जी ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयार, ही कंहिंजी सिफारिश करे माण्हू हिन जी सिफारिश ॿुधण जे लाइ तयार। नबी इस्लाम ख़ामोश रहनि था। वरी ॿियो इंसान गुज़रे थो, सहाबा उन जो तारुफ़ कराइनि था। अल्लाह जा पैगंबर हरीयुन इन खतबा अल्लाह युनकह, ही एॾो ग़रीब है, एॾो मिस्कीन आहे, ही किथे निकाह जे लाइ वञे माण्हू हिन खे रिश्तो ॾियण जे लाइ तयार कोन्हे, हिन सां केरु माइटी करण जे लाइ तयार कोन्हे, हिन जी केरु ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयार कोन्हे। नबी अलैहिस्सलाम अज़ीम जुमिलो चवनि था, पाण में था हाज़ा ख़ैरुन मिन मिलइल अर्ज़ मिस्ल हाज़ा।